शांति। अजय जी मूल्य तालिका है 27 डबल मेरा वापस चवंता मीठी मीठी बार तव्हांजी दिल में ख़ुशी जा नगारा बजणा खपनि। छो बेहद जो बाप तव्हांखे बेहद जो वरसो ॾियण आयो। प्रश्न, माया मनुष्य के भ्रम में भरमा ॾींदी आहे, जे कारण वो स्वर्ग में हलण जो पुरुषार्थ न करे सघंदा आहिनि। उत्तरा, माया जो ये जो पिछाड़ी जो पंप आहे 100 वर्ष के अंदर एरोप्लेन बिजली आदि छा कढी शक्य है। हिन पंप के ॾिसजे हुए मनुष्य समझदा आहिनि इहे त स्वर्ग हिते ई आहे। धन आहे, महल आहे, गाॾियूं आहिनि, बस आहिनि, असांजे लाइ हिते स्वर्ग आहे। इहा माया जो सुख आहे जो भरमा ॾींदो आहे, मतलब भ्रम में विझी छॾंदो आहे। असांखे चईंदा आहिनि कि स्वर्ग अचण वारो आहे त माण्हू जे वटि पैसो हूंदो आहे, इहे सभु चीजूं हूंदियूं आहिनि, त सोचण असांजे लाइ इहो ई स्वर्ग आहे। हिन जे कारण ई स्वर्ग में हलण जो पुरुषार्थ न कंदा आहिनि। गीता माता ओ माता ओम शांति। हाणे इहे त ॿारनि सम्झायो आहे कि जो थी करे इहे त ॿारनि खे सम्झायो आहे कि जो थी करे वेंदा आहिनि उन्हनि जी महिमा कबी आहे न। भारतवासी त ॼाणंदा न आहिनि हिन ॻाल्हि खे, लेकिन बाबा असां ॿारनि खे सम्झायो अथई। विद्वान पंडित जी न ॼाणंदा आहिनि। जगदम्बा अथवा जगत जे मनुष्यनि खे रचण वारी तव्हां ॼाणंदा आहियो, जेके जगदम्बा चईंदा आहिनि उहा हाणे ॿारनि जे सम्मुख वेठी आहे। भक्ति मार्ग में त ईअं ई ॻाईंदा आया आहियूं। तव्हां ॿारनि खे हाणे ज्ञान मिलियो आहे त जगदम्बा जो परिचय मिलियो आहे। जगदम्बा जे नाम सां बि भिन्न भिन्न अनेक चित्र ठाता आहिनि मनुष्य। वास्तव में त आहे हिकु ई जगदम्बा, उनखे काली चओ, सरस्वती चओ, दुर्गा चओ। ढेर नाम रखण सां मनुष्य मुंझी विया आहिनि। बाबा ढेर नाम रखण सां मनुष्य मुंझी विया आहिनि। काली कलकत्ते वारी बि चईंदा आहिनि, परंतु अहिड़ो चित्र त हूंदो न आहे। बाप चईंदा आहिनि इहा सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। जॾहिं खां भक्ति मार्ग शुरू थींदो आहे तॾहिं खां रावण राज्य बि शुरू थींदो आहे। इहे त मनुष्य ॼाणंदा न आहिनि कि रावण छा आहे, राम छा आहे। इहा बेहद जी कहानी बाप ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे ॼाणंदा आहियो रावण राज्य पूरो थी पोइ राम राज्य शुरू थींदो आहे। राम ज़रूर सुख ॾियण वारो हूंदो, रावण ज़रूर दुख ॾियण वारो हूंदो। भारत में रावण राज्य आहे त उनखे शोक वाटिका चईंदासीं। त भारत छा आहे? शोक वाटिका। इनमें असां सभु परमात्मा राम जी सीता आहियूं, रावण जी कैद में आहियूं। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सभु हिन समय रावण राज्य में आहियो। मुख्य भारत जी ॻाल्हि आहे न। रावण राज्य में तव्हां भ्रष्टाचारी ठही विया हुयो न, ठही विया आहियो। राम अर्थात बेहद जो बाप सुख ॾियण वारो। हिन समय सभी मनुष्य आहिनि आसुरी मत ते। बाक़ी रावण कोई 10 वारो मनुष्य न आहे। ये त 5 विकारनि जी मत आहे जेके रावण मत चइबो आहे। शिव बाबा जी मत आहे श्रीमत। हाणे आसुरी संप्रदाय आहे न, ये बेहद जी ॻाल्हि आहे। श्रीमत सां 21 जन्म सुख पाईंदा आहियो न। आसुरी मत ते 63 जन्म सां दुख पाईंदा। हाणे बाबा जी श्रीमत ते हली करे असां 21 जन्म जो सुख पाईंदासीं। आसुरी मत ते हली करे 63 जन्म सां दुख ॾिठो। तव्हां ॼाणदा आहियो ये रावण आहे वॾे खां वॾो दुश्मन जेके जलाईंदा रहंदा आहिनि। सम्झंदा न आहिनि कि आख़िर रावण खे जलाइण असां बंदि कॾहिं कंदासीं। चईंदा आहिनि ये रावण खे जलाइण त परंपरा सां हलियल आयो न। एसिडी ठाहे जलाईंदा रहंदा आहिनि।
बरोबर न रावण सभिनि खे दुख ॾिनो अथई, हुन में बि ख़ासि भारत खे दुख ॾिनो अथई रावण, आम सभिनि खे ख़ासि भारत। त रावण वॾो दुश्मन थियो न भारत जो, परंतु हिन बेहद जे दुश्मन जो कंहिंखे बि पतो न आहे। बेहद जो बाप अची करे बेहद जो सुख ॾींदो आहे। अहिड़ी सहज ॻाल्हि बि कोई विद्वान पंडित आदि न ॼाणदा आहिनि, तव्हां ॼाणदा आहियो। कहिड़ी सहज ॻाल्हि आहे। बाबा राम ऐं रावण जे बारे में ॿुधाइनि था, असांखे बेहद जे बाप तो सुख जो वरसो वठिणो आहे, परंतु पोइ घड़ी घड़ी तव्हां बाप खे भुलिजी वेंदा आहियो। भक्ति मार्ग में तव्हां पुकारदा आया आहियो, हे बाबा रहम करो, मर्सी ऑन मी। मर्सी त कंदा रहंदा आहिनि, जे भावना सां देवताउनि जी पूजा कंदा आहिनि त अल्पकाल जो सुख ज़रूर ॾींदा आहिनि, ऐं कोई सुख ॾेई न सघे। चाहे तव्हां मूर्तियुनि खां सुख घुरो त सुखदाता त मां ई आहियां। हुन मूर्ति द्वारा, हुन विद्वान पंडित द्वारा, हुन प्रकृति जे तत्वनि द्वारा सुख त मां ई ॾींदो न। भक्ति मार्ग में बि ॾियण वारो मां ई आहियां। चईंदा आहिनि गॉड फादर हीअ ॾिनई, भगवान जे लाइ चईंदा आहिनि। पोइ ईअं छो चईंदा आहिनि इहे धन फलाने साधु ॾिनई, जबकि सुख ॾियण वारो त हिकु बाप ई आहे। ॻाईंदा बि आहिनि न, हे भगवान असांजो दुख दूर कर। पोइ ईअं छो चईंदा आहिनि फलाने साधु असांजो दुख दूर कई, ॿार ॾिनई। सम्झदा आहिनि हुन साधु जी कृपा सां सुख मिलियो। धंधे में फ़ाइदो थियो त सम्झदा आहिनि गुरु जी कृपा थी। नुक़सान थींदो आहे त ईअं न चईंदा आहिनि कि गुरु जी अकृपा थी। पोइ हुन समय भगवान खे चईंदा आहिनि कि भगवान मूंसां सुठो न कयूं, ऐं जॾहिं सुठो थींदो आहे त चईंदा आहिनि गुरु मूंसां सुठो कयूं। अगरि गुरु कयल हुजे त वीचारा भगत माण्हू सम्झण बिगड़ जो आयो सो चईंदा रहंदा आहिनि, जो ॿुधंदा आहिनि हुननि खे फॉलो कंदा रहंदा आहिनि। इहो बि ड्रामो आहे। हाणे बाप अची करे तव्हांखे पंहिंजो ठाहींदा आहिनि। बाप सां प्रीत रखण सां बि माया ॾाढा विघ्न विझदी आहे। असां बाबा सां प्रीत रखी हलंदा आहियूं, हिन में बि माया ॾाढा विघ्न विझदी आहे। कदम कदम मुंहुं फेरे ॾींदी आहे। अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त कॾहिं कॾहिं बाबा सां मुंहुं फेरे छॾंदा आहिनि ॿार। 21 जन्म जो सुख ॾियण वारो बाप सां फारकती रिलाए ॾींदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग ऐं ज्ञान मार्ग में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। भक्ति कंदे कंदे जॾहिं कंगाल ठही वेंदा आहियूं तॾहिं पोइ बाप अची करे ज्ञान ॾेई करे 21 जन्मनि जे लाइ असांखे मालामाल कंदा आहिनि। भक्ति कंदे कंदे जॾहिं असां कंगाल थी वेंदा आहियूं तॾहिं पोइ बाप अची करे ज्ञान ॾेई करे 21 जन्म असांखे मालामाल कंदा आहिनि। वो भक्ति त तव्हां जन्म बाय जन्म कंदा आहियो, अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। दुख त ॾाढो आहे न, भक्ति में बि दुख आहे ऐं वैसे दुनिया में बि दुख आहे। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांजो जो गवायो उहो राज्य आहे उहो ॾियण। बेहद जी ॻाल्हि थी न, बाक़ी ॿियो कोई ॻाल्हि न आहे। ये बाबा के पूरे विश्व जो राज्य भाग्य ॾियण आयो। हिन समय जेतिरो असां पंहिंजी सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य कंदासीं ओतिरो असांखे पूरे विश्व जो राज्य भाग्य मिलंदो। उन्हनि महलनि में केतिरा हीरा जवाहरात हूंदा न, तव्हां अॻियां हली करे ॾाढा कुझु ॾिसंदव। जेतिरो नज़दीक ईंदा वेंदव ओतिरो स्वर्ग जी सीन सिनेरियूं ॾिसंदा वेंदव। केतिरी वॾी वॾी दरबार हूंदी, खिड़कियूं ते सोने हीरे जवाहरातनि जो केतिरो सुठो श्रृंगार। बाबा जी खिड़कियुनि जी ॻाल्हि था करनि त केतिरो वॾी दरबार हूंदी न। असांजे महलनि जी खिड़कियुनि ते सोने हीरे जवाहरातनि जो केतिरो सुठो श्रृंगार हूंदो। बसि इहा राति पूरी थी दीप शुरू थींदो आहे। जो वैकुंठ तव्हां दिव्य दृष्टि सां ॾिसंदा आहियो उहो प्रैक्टिकल में जरूर ॾिसंदव। जो विनाश दिव्य दृष्टि सां ॾिठो उहो पोइ प्रैक्टिकल में असां ॾिसंदासीं। अगरि कंहिंखे विनाश बि नज़र आयो
त उहो सभु प्रैक्टिकल में हाणे ॾिसण वारा आहियूं। बाबा चवनि था कि तव्हांजे अंदर ख़ुशी जा नगाड़ा बजणा खपनि। हाणे अहिड़ी ॻाल्हियूं सोचे भई असांखे सत्युग में छा बाबा चवनि था मिलण वारो आहे, अहिड़ी ॻाल्हियूं सोचे अंदर ॾाढी ख़ुशी जा नगाड़ा बजणा खपनि। असां बेहद जे बाप सां बेहद जो वरसो वठूं था न, इहे चित्र त कोई एक्यूरेट न आहिनि, उहो तव्हां सभु दिव्य दृष्टि सां ॾिसंदा आहियो। हुते वञी करे रास आदि कंदा, केतिरा चित्र आदि ठाहींदा हुया न। जो कुझु दिव्य दृष्टि सां बाबा ॾेखारियईं उहो पोइ तव्हां प्रैक्टिकल में जरूर ॾिसंदव। तव्हां ॼाणदा आहियो ही छीछी दुनिया ख़त्म थियणी आहे। तव्हां हिते वेठा आहियो श्रीमत ते पंहिंजो स्वराज्य वठण जे पुरुषार्थ में, काथे उहो भक्ति मार्ग, काथे ये ज्ञान मार्ग। हिते भारत जो हाल ॾिसो छा आहे, खाइण जे लाइ अन्न बि न आहे, वॾा प्लान ठाहींदा रहंदा आहिनि। टाइम त बाक़ी थोरो आहे, उन्हनि जो प्लान ऐं असांजो प्लान ॾिसो कहिड़ो आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि, रामायण में केतिरी कहाणी लिखी छॾी अथनि। परंतु हीअं त न, रावण खे पोइ वर्ष छो जलाईंदा आहिनि। रावण खे जलायो त उहो ख़तम थी वञणो खपे न। भक्ति मार्ग जी आमदनी कहिड़ी आहे ऐं ज्ञान मार्ग जी आमदनी कहिड़ी आहे। बाबा हिकदमि भंडारो भरे ॾींदा आहिनि। ज्ञान मार्ग में ॾिसो केॾो असांजो बुद्धि रूपी भंडारो भरिजी वेंदो आहे। हुनजे लाइ महिनत करणी आहे न, पवित्र जरूर रहणो आहे। असां बुद्धि में ज्ञान कॾहिं ठहरंदो जॾहिं असां पवित्र रहंदासीं। गाईंदा बि आहिनि न, अमृत छोड़ बिख काहे को खाए। त अमृत नाम सां अमृतसर में हिकु तालाब ठाहे छॾियो अथनि। तालाब में डुबकी मारदा आहिनि। मानसरोवर नाम जो बि हिकु तालाब ठाहे छॾियो अथनि। मानसरोवर जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। मानसरोवर अर्थात निराकार परमपिता परमात्मा ज्ञान सागर मनुष्य जे तन में अची करे ये ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। ज्ञान मानसरोवर जो अर्थ छा आहे, निराकार परमपिता परमात्मा ज्ञान सागर जॾहिं मनुष्य तन में अची करे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि न, त हुनखे चइबो आहे ज्ञान मानसरोवर। मनुष्यनि कथायूं आदि केतिरी ठाती अथनि। सर्वशास्त्र में शिरोमणि गीता, पोइ हुनमें श्री कृष्ण वाक्य लिखी छॾियो अथनि। पोइ श्री कृष्ण जे लाइ बि केतिरी ॻाल्हियूं लिखी छॾी अथनि। सर्प ॾसे, स्त्रियुनि खे भगाए, केतिरा कूड़ा कलंक लॻाईंदा आहिनि कृष्ण जे मथां बि। हाणे तव्हां सम्झाए सघंदा आहियो श्री कृष्ण जी त ॻाल्हि ई न आहे, इहे त ब्रह्मा द्वारा बाबा सभी वेद शास्त्रनि जो परम पिता परमात्मा सभी वेद शास्त्रनि ग्रंथनि जो सार वेही बतलाईंदे। त नंबर 1 आहे श्रीमद भगवत गीता, अर्थात भगवान जो ॻायल गीत, ज्ञान जो गीत। भारतवासी जो धर्म शास्त्र हिकु ई आहे, उन्हनि खे खंडन करे छॾियो अथनि। बाक़ी जो ॿार आहिनि वेद शास्त्र सभु खंडन थी आहे। भारतवासियुनि जो धर्म शास्त्र हिकु ई आहे, उन्हनि खे खंडन करे छॾियो अथनि। त हुनजे कारण बाक़ी वेद शास्त्र सभु खंडन थी विया आहिनि। बाप केतिरी सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, पोइ बि हलंदे हलंदे माया जो थप्पड़ खाईंदा रहंदा आहिनि। धारणा न थींदी आहे ये युद्ध स्थल आहे न, तव्हां ॿार आहियो जो ब्राह्मण ठहिया आहियो। गीता आदि में त कोई अहिड़ी ॻाल्हियूं लिखी न आहिनि न। ब्रह्मा जे मुख वंशावली आहे न, ब्रह्मा द्वारा यज्ञ रचियो आहे न बाबा। रुद्र ज्ञान यज्ञ त बरोबर आहे, पोइ युद्ध जो मैदान काथां आहे। बाबा चवंदा आहिनि कि हिन समय जो असांजे मन में युद्ध हलंदी आहे न, त असांजी आत्मा में जेको मन में वीचारनि जी युद्ध हलंदी आहे, त अंदर युद्ध स्थल थी वियो आहे। और गीता में कोई अहिड़ी ॻाल्हि लिखी अथई कि युद्ध जे मैदान ते गीता ॿुधाई। छा जॾहिं असांजे मन में ॾाढा संकल्प हलंदा आहिनि न
अहिड़े समय में अची करे बाबा जो ज्ञान असां ॿुधायूं। बाबा ॿुधाईंदा आहिनि ब्रह्मा जे मुख वंशावली आहे, ब्रह्मा द्वारा बाबा यज्ञ रचजे त रुद्र ज्ञान यज्ञ त बरोबर आहे। पोइ युद्ध जो मैदान काथे आहे? युद्ध जो मैदान काथे थो हले? मन में। गायल भी है न, राजस्व अश्वमेध यज्ञ, ये जो रथ आहे न उनखे असां बलि चढ़ाईंदा आहियूं। इन ज्ञान में असां कंहिंजी बलि चढ़ायूं था? असां पंहिंजे हुन रथ जी या शरीर रूपी रथ जी बलि चढ़ायूं था। त बाबा चवनि था कि ॾिसो इहे जो रथ आहे उनखे असां बलि चढ़ाईंदा आहियूं, तॾहिं हिन जो नाम आहे राजस्व। आत्मा स्व ते राज्य प्राप्त कंदी आहे ऐं इन यज्ञ में पंहिंजो इहो शरीर स्वाहा कंदी आहे। असां जॾहिं असां तन मन धन बाबा जी सेवा कंदा आहियूं त इहो शरीर असांजी रथ बि असां बलि चढ़ाईंदा आहियूं। उहो पोइ दक्ष प्रजापति जो यज्ञ रची घोड़े खे वेही स्वाहा कंदा आहिनि। छा छा लिखी छॾियो अथनि, मतिलबु काफ़ी सूक्ष्म ॻाल्हियुनि खे स्थूल चीजुनि सां मिलाए छॾियो अथनि। तव्हां ॼाणदा आहियो सत्संग में भारत स्वर्ग हुयो त ज़रूर ॾाढो थोड़ा ई माण्हू हूंदा, देवी देवता थोड़ा हूंदा। यमुना जे कंठे ते बरोबर असांजो राज्य हूंदो, न सिर्फ़ देवी देवता राज्य कंदा हुया। हुते त गर्मी आदि न हूंदी हुई जो कश्मीर शिमला आदि वञिणो पए, तत्व बि बिल्कुलु सुठो प्रधान हुया। हुते सत्संग में त भारी मौसम हूंदो आहे न। ये भी समझण वारा समझनि। सत्य खे स्वर्ग चइबो आहे, कलयुग खे नर्क चइबो आहे। द्वापर खे एतिरो नर्क न चईंदा आहिनि, लेकिन हाणे कलयुग अंत में खे नर्क चईंदा आहिनि। त्रेता में बि 2 कलाक कम थी वेंदी आहे। सभिनि खां जास्ती सुख आहे सतयुग में। चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी पधारियो, त सत्युग खे फुल स्वर्ग चईंदासीं, तॾहिं चईंदा आहिनि स्वर्ग पधारियो। परंतु स्वर्ग जो अर्थ न सम्झंदा आहिनि। स्वर्गवासी थियो त ज़रूर नर्क में हूंदो न, हर हिकु मनुष्य नर्क में आहे। हाणे बाप असांखे बेहद जो राज्य ॾींदो आहे, हुते त सभु कुझु असांजो ई रहंदो। तव्हांजी पृथ्वी, तव्हांजो आकाश, तव्हां अटल अखंड शांतिमय राज्य कंदा। असां अटल अखंड शांतिमय राज्य कंदासीं। दुख जो नाम निशान न हूंदो त हुनजे लाइ पुरुषार्थ करणो खपे। बाबा चवनि था अवस्थाएं ॿारनि जी कहिड़ी कहिड़ी आहे, ॼाणदा बि आहिनि। असांजे मम्मा बाबा ॾाढो सुठी रीति पुरुषार्थ कंदा आहिनि। छो न असां बि पुरुषार्थ करे वरितो वठूं। बाप चईंदा आहिनि ॿार थको न, श्रीमत ते हलणो आहे। श्रीमत खे कॾहिं भुलिजणो न आहे, श्रीमत खे कॾहिं भुलिजणो न आहे। हिन में ॾाढी सावधानी खपे। जो कुझु करो बाबा सां, जो कुझु करो पुछो बाबा असां हिन में मूंझदा आहियूं, ईअं करण सां असांजे मथां कोई पाप त न लॻंदो? ईअं मन ई मन में न बाबा खां पुछो। कोई भी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे, लेकिन कोई भी कुछ भी गलत न थिए, इन करे न बाबा खे यादि करे हर कर्म करणो खपे। श्रीमत खे कॾहिं भुलिजणो न आहे। बाबा कॾहिं कोई कंहिंखां कुझु वठंदा थोरी आहिनि। भक्ति मार्ग में भी ईश्वर अर्थ दान कंदा आहिनि त रिटर्न में रिटर्न में ईश्वर अर्थ दान कंदा आहिनि, पोइ बाबा रिटर्न में उन्हनि खे ॾेई छॾंदा आहिनि। शिव बाबा वठी करे छा कंदा? उन्हनि खे कोई महल त न ठाहिणा आहिनि पंहिंजे लाइ, सभु कुझु ॿारनि जे लाइ आहे। मकान ठाहींदा आहिनि, उहा बि तव्हांजे लाइ आहे कि पिछाड़ी में ॿार अची करे रहंदा। मधुबन में जो धन ॾेई करे जो मधुबन एॾो वॾो ठहियो आहे, उहो कंहिंजे लाइ ठहियो आहे? असांजे लाइ ई त ठहियो आहे न। असांजे यादगार मंदिर भी मथे आहे न, दिलवाड़ा मंदिर। त असां अंत में बाबा चईंदा न योगी ॿार मधुबन में अची करे रहंदा। तव्हां भी हिते वेठा आहियो, जो सर्विसेबल ॿार आहिनि उहे अॻियां हली करे ॾाढी रौनक ॾेखारींदा।
बाबा जो जेका ॿार सर्विस कंदा आहिनि न, वो अॻियां हली करे ॾाढी रौनक ॾेखारींदा। हिते वेठे वेठे चक्र लगाईंदा रहंदा आहिनि स्वर्ग में। बुद्धि सां असां स्वर्ग में पहुची सघंदा आहियूं न। हाणे वो वञी करे महल ठाहींदासीं। मकान जी कॉम्पिटिशन थींदी आहे न। हाणे 100 वर्ष में केतिरा ठाहिया आहिनि न। भारत खे जहिड़ो वरिष्ठ ठाहे छॾियो अथनि, त हुते 100 वर्ष में सम्झंदो छा न हूंदो। भई हिते 100 वर्ष जे अंदर भारत केॾो उन्नति खे प्राप्त करे छॾियो अथई। चीज़ियूं त सुठी सुठी ठहियूं आहिनि, बाक़ी दुख त आहे। लेकिन जॾहिं हिते ई एॾो प्रोग्रेस आहे, त सत्युग में सोचो 100 वर्ष में छा थी वेंदो। साइंस सॼी असांजी हुते स्वर्ग में कम ईंदी। साइंस जो सुख ई स्वर्ग में आहे, हिते त दुख आहे न। साइंस सां केतिरी महिनत कंदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि सिर्फ़ फाफा मारदा रहंदा आहिनि, पंहिंजी बड़ाई कंदा रहंदा आहिनि। अल्पकाल क्षणभंगुर सुख आहे। ये माया जो पिछाड़ी जो पांप आहे बाबा चवनि। ये एरोप्लेन रॉकेट आदि में हाणे वेंदा आहिनि। अॻियां ये सब साधन थोड़ी हुया, बिजली आदि भी न हुई। ये सब माया जो सुख आहे न, जो मनुष्य खे बरमादो आहे, भरमाईंदो आहे। मनुष्य सम्झनि बस यही स्वर्ग, मतलब ब्रह्म में विझी छॾंदो आहे। विमान आदि स्वर्ग में हुया त सोचता आहिनि भई हाणे भी स्वर्ग। द्वापर कलयुग में धीरे धीरे न ये साइंस जो प्रभाव घटि थींदे, पोइ द्वापर में साइंस गुम थी वेंदी आहे। पोइ हाणे वरी निकिरंदी आहे। त माण्हुनि खे पतो आहे स्वर्ग में ये विमान आदि हुया, त हाणे ये विमान आहिनि त सोचदा आहिनि हाणे ई स्वर्ग आहे। इहे न सम्झनि स्वर्ग जे लाइ त हाणे तयारी थिए थी न। सम्झंदा आहिनि धन महल आहे, बस असांजे लाइ त हिते ई स्वर्ग आहे। छा तव्हांजी तकदीर में यही स्वर्ग आहे। असांखे त महिनत करे करे सच्चे स्वर्ग में हलणो आहे न। हिन जे लाइ असां पुरुषारत कंदा आहियूं। पुरुषारत में ढीलो न थियणो आहे। ग्रस्त व्यवहार में रही पुरुषारत करणो, सर्विस करणी आहे। बाबा जी भले घर गृहस्थी में रही करे पुरुषारत करो, लेकिन सर्विस भी करणी आहे। खुद पवित्र ठही पोइ पंहिंजे मित्र संबंधी आदि खे भी लायक ठाहियो। मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधायो। रोज़ बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियुनि मां हिकु वही बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं अज्ञानियुनि जे लाइ भी हूंदियूं आहिनि न। दुख में त सभु ॿुधण लाइ तयार थी वेंदा आहिनि। त बाबा चवनि था हाणे खुद पवित्र ठही पंहिंजे मित्र संबंधियुनि खे भी पवित्र ठाहियो। मिठी मिठी ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधायो। कोई न कोई पॉइंट असांखे रोज कंहिंखे न कंहिंखे ॿुधाइणो आहे। ये भी सेवा थी वेंदी। असांजे चाल चलन व्यवहार बोल चाल सां, असांजी शुभ भावना सां, कंहिं न कंहिं रीति सां मन सां शुभ भावना करो। वास्तव सां कोई ज्ञान जी ॻाल्हि ॿुधायो। कर्मनि द्वारा गुणनि जो दान करो। त ये सेवा थी वई न घर वेठे वेठे। ऐं मन सां सेवा त तव्हां घर वेठे वेठे ॾाढी करे सघंदा आहियो। कमु कंदा रहो, मन में शुभ चिंतन कंदा रहो। त बाबा ॿ बाप जी पॉइंट ॾाढी सुठी रीति सम्झाई अथई। कंहिंखे बि चओ, कंहिंखे बि ॿुधाए सघंदा आहियो भई असांजी आत्मा जो बाप परम पिता परमात्मा आहे, उनखे यादि करो। उहो असांजो पीउ आहे, शरीर जो पीउ अलॻि आहे। ईअं करे असां कंहिंखे बि ॿ बाप जो पॉइंट सम्झाए सघंदा आहियूं। बस बाप खां ई मिलंदो आहे न। जायदाद आहे न, बाबा जी जायदाद जो अधिकारी ॿार ठहिणो आहे। बाबा जी हर गुण ज्ञान गुण शक्तियुनि ते असांजो अधिकार हुजणो खपे। त वर्षो बाप सां मिलंदो आहे जायदाद जो। बाबा कहिड़ी जायदाद ॾींदा आहिनि? स्वर्ग जी जायदाद। लेकिन स्वर्ग जी जायदाद कॾहिं मिलंदी? जॾहिं असां हाणे पंहिंजे बुद्धि रूपी तिजोरी में जेतिरा ज्ञान गुण शक्तियुनि जा खजाना भरपूर कंदासीं स्वयं खे, त ओतिरो असांखे सत्युग में
जायदाद मिलती। अच्छा मीठी मीठी सिकिलरी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पुरुषार्थ में कभी भी थकणो न आहे। ॾाढी सावधानी सां श्रीमत ते हलंदा रहो। मूंझणो न आहे। कॾहिं भी मूंझ थिए त बाबा खे भी याद करे वो कम कजो। बाबा इन अचो मूंखां ये कम करायो। कीअं करणो आहे? ॿियो आहे कोई भी पाप कर्म न करणो आहे। सचे सचे स्वर्ग में हलण लाइ पवित्र ठहण और ठाहिण जी सेवा करणी आहे। बाबा वरदान निश्चय बुद्धि ठही लौकिक में भी अलौकिक भावना रखण वारा डबल सेवादारी ट्रस्टी था। हाणे निश्चय बुद्धि ठही लौकिक में अलौकिक भावना रखण वारा डबल सेवादारी ट्रस्टी था। कई बार सेवा कंदे कंदे थकी पईंदा आहिनि तो सोचता आहिनि कि ये त कॾहिं बदलण वारो ई न आहे। मतलब कंहिंजे लाइ शुभ भावना रखते रखते थकी पईंदा आहिनि। वो सोचता है ये तो कभी बदलण वारो ही ना है। एड़ा दिल शिकस्त न थाओ। निश्चय बुद्धि ठही मुंहिंजेपन जे संबंध सां न्यारो थी करे हलो। भई मुंहिंजो न आहे ये तो बाबा जो आहे। कॾहिं कॾहिं कहिड़ा कंहिंजा न कड़ा संस्कार हूंदा आहिनि त बदलण में टाइम लॻी वेंदो आहे। त हिन करे न कॾहिं कॾहिं कोई दाग ॾाढो कड़ो हूंदो आहे त छॾे छॾंदा आहियूं छा। अगर उन दाग खे असां रोज रोज साफ़ कंदा रहूं त आखिर त वो दाग खत्म थी वेंदो आहे न। त बाबा चवंदा मुंहिंजेपन जे संबंध सां न्यारो थी करे हलंदा हलो। कोई आत्मा जो भक्ति जो हिसाब किताब हुजण सां थोड़ो समय लॻंदो आहे। इन करे धीरज धरो साक्षीपन जी स्थिति में स्थित रहो। शांत ऐं शक्ति जो सहयोग आत्माउनि खे ॾींदा रहो। साक्षीपन जी स्थिति में स्थित रहो। शांत और शक्ति जो सहयोग। एक बाबा संगत साक्षी थी करे सब रिश्तेदार ॾिसंदा रहो और शांत और शक्ति स्वयं में धारण करे आत्माउनि खे वो सहयोग ॾींदा रहो। लौकिक में अलौकिक भावना रखो। इन डबल सेवाधारी ट्रस्टी ठहो। बाबा चवंदा डबल सेवाधारी ऐं ट्रस्टी ठहो। सभिनि जे लाइ घर गृहस्थी में रही करे शुभ भावना भी रखो त उन्हनि खे रोटी पाणी भी ॾियो ऐं मन में ये शुभ भावना रखो त डबल सेवा थी वई न। ऐं ट्रस्टी थी करे हलो। भई मुंहिंजो न आहे बाबा जो ई आहे। स्लोगन आहे पंहिंजी श्रेष्ठ वृत्ति सां वायुमंडल के श्रेष्ठ ठाहिण इहे ही सच्ची सेवा आहे। असां पंहिंजी श्रेष्ठ वृत्ति अर्थात सोच सां असां पंहिंजे घर जो आसपास जो वायुमंडल सुठो ठाहींदासीं न। असां जॾहिं सदा शुभ चिंतन शुभ कामनायूं शुद्ध संकल्प मन में कंदा रहंदासीं त असांजे वायुमंडल आसपास ॾाढो शुद्ध थी वेंदो। त ये सच्ची सेवा आहे। अॼु बाबा मुरली में भी चई घर गृहस्थी में रही करे सेवा करो। ऐं वरदान में भी बाबा चई सभी आत्माउनि जी डबल सेवा करो। और स्लोगन में भी बाबा चवंदा कि पंहिंजे शुद्ध संकल्प सां वायुमंडल के श्रेष्ठ ठाहिण ये ही सभिनि खां वॾी सच्ची सेवा है। ये सच्ची सेवा है। ओम शांति। बाबा खे याद करो।